नाज़रीन, असां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त सिंध हुकूमत इस्लाम कोर्ट में धरणे दौरान गिरफ़्तार थियलनि ते दाख़िल कयल दहशतगर्दी एक्ट तहत केस ख़तम करे छॾियो आहे। धरणे दौरान गिरफ़्तारियुनि बाद इस्लाम कोर्ट थाणे ते लजपत सोराणी समेत 150 माण्हुनि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो हो। नाज़रीन, दहशतगर्दी एक्ट तहत केस ख़त्म थियण बाद गिरफ़्तार थियल पीटीआई अॻवान लजपत सोराणी समेत 9 ॼणनि जी आज़ादी जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया नाज़रीन त सिंध हुकूमत इस्लाम कोर्ट में धरणे दौरान गिरफ़्तार थियलनि ते दाख़िल कयल दहशतगर्दी एक्ट तहत केस ख़त्म करे छॾियो आहे। धरणे दौरान गिरफ़्तारियुनि बाद इस्लाम कोर्ट थाणे ते लजपत सोराणी समेत 150 माण्हुनि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो हो। दहशतगर्दी एक्ट तहत केस ख़त्म थियण बाद गिरफ़्तार थियल पीटीआई अॻवान लजपत सोराणी समेत 9 ॼणनि जी आज़ादी जो अॼु इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे।